पाकिस्तानी हमले जी गूंज सॼी दुनिया में ॿुधणु अस चौकस आहियूं। हिते कुझु बि न थींदो। पाकिस्तानी अवाम मुतमैन आहे। पाक फ़ौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी साॻियार सां गॾु मीडिया खे आगाही 15 हंधनि ते हमले जो भारतीय इल्ज़ाम खिल जोॻो करार। संदसि चवण त भारत जो पाकिस्तान ते ड्रोन हमलनि जो इल्ज़ाम कूड़ ते ॿधलु आहे। अमृतसर में भारतीय ठिकाणनि खे भारत जे मिज़ाइलनि निशानो बणायो आहे। भारत ड्रामनि जे ज़रिए किरियल मक़सदु हासिल करणु चाहे थो। DJISPR पाक फ़ौज पारां तबाह कयल भारतीय ड्रोन्स जो मलबो मीडिया ॾो पेश कयो। भारत के पंज जहाज़नि जी तबाही हज़म न पई थिए। भारत जी फ़ौज ठिकाणनि ते हमले जी दावा निसूरो कूड़ आहे। शहरनि खे घबराइण जी ज़रूरत न आहे। हथियारबंद फ़ौजूं दिफ़ा लाइ पुरज़म आहिनि। नायब वज़ीर आज़म परॾेही वज़ीर इस्हाक़ डार जी DGISPR सां गॾु मीडिया खे ब्रीफिंग संदसि वणायो त भारत वटि सिंध तास मुआहिदो मुअतल करण जी का बि क़ानूनी गुंजाइश न आहे। भारत खे हर अगराई जो भरपूर जवाब ॾिनो ईंदो। वज़ीर आज़म सां अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो फ़ोन ते राब्तो। भारत पाक छिकताण जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि। शहबाज शरीफ पारां भारतीय मिज़ाइल ऐं ड्रोन हमले जी मज़म्मत। संदसि वणायो त भारतीय हमलनि में 31 शहीद ऐं 57 ज़ख़्मी थिया। हमलनि सबबि शहरी बुनियादी ढांचे खे बि नुक़सानु रसियो आहे। भारतीय अगराई पाकिस्तान जे ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जी भनकड़ी आहे। भारत जारियत करे ख़िते जे अमन ऐं इस्तेहकाम खे ख़तरे में विझी छॾियो आहे। पाकिस्तानी अवाम भारत जे हमलनि ते सख़्तु कावड़ में आहे। पाकिस्तान गॾियल क़ौम जे चार्टर तहत दिफ़ा जो हक़ रखे थो। वज़ीर आज़म ऐं अमरीकी परॾेही वज़ीर पारां राब्ता बरक़रार रखण ते इत्तफ़ाक़। मार्को रूबियो चयो आहे त अमरीका जे ॾखण एशिया जी मौजूदा सूरत-हाल ते नज़र आहे। वॉशिंगटन ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम खे हथी वठाइण लाइ पुरअज़्म आहे। पाक भारत तकरार बंद घिटी में दाख़िल थी रहियो आहे। चिकताण में घटिताई जी का बि गुंजाइश न आहे। भारतीय ड्रोन हमलनि खां पोइ पाकिस्तान जी भारत ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई यकीनी आहे। बचाव वारे वज़ीर ख़ारजा आसिफ जो परॾेही मीडिया खे इंटरव्यू संदसि वणायो त भारतीय ड्रोन लाहौर जी दिफ़ाई निज़ाम खे कंहिं बि क़िस्म जो नुक़सान न पहुचायो आहे। पाकिस्तान जवाबी कार्रवाई में भारत जे फ़ौजी ठिकाणनि खे निशानो बणाईंदो। क़ौम यकीन रखे भारत खे मुंहतोड़ जवाब ज़रूरु ॾिनो वेंदो। रवायती जंग में पाकिस्तान खे भारत ते सरसी हासिल थी चुकी आहे। ड्रोन्स जो मलबो असां लाइ जंग जी ट्रॉफी आहे। भारतीय ड्रोन्स खे एयर डिफेंस सिस्टम वसीले केरायो वियो। LOC ते भारत जा 40 खां 50 फ़ौजी मारिया विया आहिनि। सुषमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अतारण जो क़ौमी असेंबली में पॉलिसी बयान। संदसि चवण त सॼी दुनिया खे पैगाम वियो आहे त पाकिस्तान मुतहद आहे। पाक एयरफोर्स भारत जे राफेल जहाज़नि खे केराए भारतीय ग़ुरूर मिटीअ में मिलाए छॾियो। सिखनि जे गुरुद्वारे ते भारत जो पंहिंजो ड्रोन किरियो आहे। भारत अहिड़नि क़दमनि सां सिखनि खे पाकिस्तान ख़िलाफ़ भड़काइणु चाहे थो। पाकिस्तान जो जवाबु भरपूर हूंदो। अहिड़ो कमु तकड़ में न कबो आहे। कंहिंखे बि शक न हुजे, भारत खे ज़रूरु जवाबु ॾिनो वेंदो। दुश्मन के ख़ुदमुख्तियारी इलाक़ाई सालमियत हमले ऐं सलामती जी भनकड़ी जो जवाब मिलंदो। पूरी क़ौम पाक फ़ौज सां खुले में मिलाए बीठल आहे। असांखे पंहिंजी पाक फ़ौज ते फ़ख्रु आहे ऐं असां हर हालत लाइ तयारु आहियूं। वज़ीर आज़म जो सिक्योरिटी बाबति इजलास खे ख़िताब। शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान भारत जे ड्रोन्स ऐं जहाज़नि खे तबाह करे छॾियो। पाकिस्तान पंहिंजे वक़ार ऐं इज़त सां अमन लाइ पुरअमन आहे। पाक फ़ौज दुश्मन जे समूरनि नापाक इरादनि खे नाकाम बणाइण सलाहियत रखे थो। भारत पाकिस्तान में आम शहरियुनि ऐं मासूम ॿारनि खे निशानो बणाए रहियो आहे। हिते भारती जज, ज्यूरी ऐं जलाद बणियो वेठो आहे। आलमी क़ानून तहत पाकिस्तान खे भारतीय जारियत जो जवाब ॾियण जो पूरो हक़ हासिल आहे। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो तुर्क ऐं अरब मीडिया खे इंटरव्यू चवे थो भारत खे उन्हनि क़दमनि लाइ जवाबदेह करार ॾियणु घुरिजे त जीअं भारत होश मां कमु वठे। अणधुरी जांच सां असां अहिड़ो मैकेनिज़म जोड़णु चाहियूं था जंहिंसां मुस्तक़बिल में अहिड़नि दहशतगर्द हमलनि खे रोके सघिजे। भारत पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी ख़िलाफ़ जारी नल क़दम खयां। भारत पाकिस्तानी शहरियुनि जे क़त्ल आम खे लिकाइण लाइ दहशतगर्द कैंपुनि जो कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। जेकॾहिं पाकिस्तान में दहशतगर्द कैंपूं आहिनि त भारत आलमी जांच वारे पाकिस्तानी मुतालबे खे रद्द छो कयो। पाक फ़ौज भारत खे अगराई जो मुंह तोड़ जवाब ॾिनो आहे। पाकिस्तान तरफ़ां 5 जहाज़ किराइण भारत जे मुंहं ते चमाट आहे। क़ौम खे पंहिंजे बहादुर फ़ौज ते फ़ख्रु आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त मौजूदा सूरत हाल में समूरी सियासी ऐं अस्करी क़यादत मुतहद आहे। क़ौम मोदी खां मासूम शहरनि जो रत जो हिसाब वठंदी। पाक भारत छिकताण में अज़रबाईजान बि पाकिस्तान जी मुकमल हिमायत कंदे भरपूर साथ ॾियण जो ऐलान करे छॾियो। अज़रबाईजान जी हुकूमत पारां वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे ख़त
पाक भारत चकताण ते गणती जो ज़ार पाकिस्तान में मुकर्रर आज़रबाईजान जे सफ़ीर पाकिस्तानी हुकूमत लाए ख़ासि पैगाम ॾिनो, जंहिंमें आज़रबाईजान पाकिस्तानी हुकूमत सां भारतीय फ़ौज जी कार्रवाइयुनि जी मज़म्मत कई। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिटीअ जे तूफ़ान खां पोइ वसखारो, गर्मी पद घटिजी वियो, लाड़काणे में आंधारी सबब साइन बोर्ड उॾामी विया, हल्की बरसात, मौसम खुशगवार, शेदादकोट, मदेजी, झुडो, गुडो कमराणी में भी वसकारे खां पोइ गर्मी जो ज़ोर घटिजी वियो। थरपारकर ऐं उमरकोट ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात, मिठी इस्लामकोट, चेलार, छाछरे समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात, नबीसर रोड, नबीसर थर, टाली ऐं कुनरी समेत ॿीहर पासे वारनि इलाइक़नि में भी बरसात खां पोइ मौसम वणंदड़ थी वई। मौसमियात खाते पारां वधीक बरसातूं पवण जी अॻकथी।